उस्ताद न्यूज़ हाणे आहिस्ते आहिस्ते जेका सिंध जे उस्ताद जे हक़ जी ॻाल्हि आहे न उहा बराबरी बुनियाद ते करणु लॻी आहे। ऐं हक़ीक़त में उस्ताद न्यूज़ जो मक़सदु इहो आहे त हर उस्ताद जे हक़ जो आवाज़ ऐं उनजो मौक़ुफ़ ऐवान अॻियां पेश कनि। इहो आहे असुलु उस्ताद न्यूज़। बाक़ी हाणे के दरबारी सियासत असांखे न करणु खपे। असांखे हाणे उन शइ खे हटी करे पंहिंजे उस्ताद जे हक़ जे लाइ, पंहिंजे तनज़ीम जे हक़ जे लाइ ऐं तइलीम जे वाधारे लाइ उस्ताद न्यूज़ खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं उस्ताद न्यूज़ सां मुंहिंजो मोहबतूं ऐं चाहतूं गॾु आहिनि, गॾु दुआऊं न। पर हाणे सभिनी खे हटी करे उस्ताद न्यूज़ खे पंहिंजो जेको इहो जेको न रोज़ रोज़ कंहिंजो रिटायर जो पुटु आहे उनखे पिया ॾियो मुबारकूं, हैप्पी बर्थडे, इहा शइ ट्रेंड हाणे तव्हां ख़तमु करियो। हाणे घणी ॼमण जूं मुबारकूं ॾिनियूं। हाणे तव्हां उस्ताद जे हक़ जे लाइ ऐं तइलीम जे वाधारे जे लाइ उस्ताद न्यूज़ खे किरदारु अदा घुरिजे। मुंहिंजी सलाह आहे त अॼु खां पोइ का बि इहा जेका जनम ॾींहं जी मुबारकूं असां त फाथा आहियूं जी जनम ॾींहं जी मुबारकुनि मां। इन उस्ताद न्यूज़ खे सलाह आहे त इनखे अॻिते निकिरो, उस्ताद जे लाइ ऐं तइलीम जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करियो। अच्छा, उस्ताद न्यूज़ जे हवाले सां हेसि ताईं उस्ताद लाइ जेके कयल जाखोड़ माना जेके कोशिशूं आहिनि, जाखोड़ी कोशिशूं या जेके बि सर्विसिस प्रोवाइड कयूं आहिनि, स्पेशली तव्हांखे सुठी कवरेज ॾिनी वेंदी आहे उस्ताद न्यूज़ ते, तव्हां इन बारे में कुझु चओ न? साईं, आउं चवां त मूंखे का बि कवरेज सुठी न ॾियो। आउं चवां त उस्ताद न्यूज़ जेका पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, जेको उस्ताद न्यूज़ माना उस्ताद जूं ख़बरूं, त उस्ताद जूं ख़बरूं जे लाइ उस्ताद न्यूज़ खे हाणे सिर्फ़ु उन ते ध्यानु ॾियणु खपे। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त हीअ तव्हांखे कवरेज जेका मिले थी, छा तव्हांखे सही मिले? मूंखे हुनजी महिरबानी आहे, असांजे खे कवरेज ॾींदा। पर आउं चवां थो मूंखां वधीक कवरेज उस्ताद न्यूज़ खे आम उस्ताद ऐं सिंध जी तइलीम जा ॾियणु खपे। असां लीडरनि खे छॾे ॾे, छो त आउं उन लीडर में आहियां ई कोन त कवरेज ते या फ़ोटो ते चवां त वाह 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 न। आउं चवां त मुंहिंजो फ़ोटो न ॾियो। उस्ताद न्यूज़ हक़ीक़ी तौर ते हाणे पंहिंजो किरदारु तइलीम जे लाइ, सुधारे वाधारे जे लाइ ऐं उस्ताद जे तमामु मसइले खे फोकस करणु घुरिजे। बाक़ी लीडर खे छॾियो करे खॾे वञी मरनि।